कोई हिकिड़ो शख़्स हुयो जेको उन्हनि जो अक़ीदो इहो हो त माना काइनात जे अंदरि अल्लाह न आहे। पोइ उन्हनि चयो त हे जेके मुस्लमान जेके दम कनि था, मुस्लमान साईं दम कंदा आहिनि न, साईं मथे में सूरु पइजी वञे असां वटि ईंदा आहिनि काफ़ी जमायत ईंदा आहिनि, साईं मथे में सूरु असां थोरो दम कयो, असां दम कंदा आहियूं, अलाह ताला पंहिंजे फज़ल सां उनखे शिफ़ा ॾींदो आहे। त हिकिड़ो तव्हां मौलवी जेके हज़रत आहियो या इस्लामी जेके माण्हू आहियो, हे कहिड़ो तव्हांजो तरीक़ो आहे? सिर्फ़ु मथे ते हथु रखी करे जेको आहे का शइ पढ़ो था ऐं तव्हांजो त इन सां जेको सूरु ख़तमु थी वेंदो। चई हालांकि मथे में सूरु पए त तव्हां टेबलेट खाई छॾियो बसि। हालांकि अलाह ताला क़ुर में छा फ़रमायो, वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुव शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। क़ुर हकीम जे अंदरि उहो शिफ़ा रखियलु आहे ऐं रहमत बि आहे जेको आहे मोमिननि लाइ। कंहिं हिकिड़े शख़्स इहो कहिड़ो तरीक़ो आहे? सिर जेको मथे ते हथु रखी ऐं तव्हां दम था कयो। चए मथे में सूरु पए टेबलेट खाई छॾींदा कयो, दवा पी छॾींदा कयो, बसि इहो ई इन जो हलु आहे। बाक़ी इन दम सां कुझु बि न थींदो आहे। कंहिं मौलवी साहिब जे ॾाढो इहा ॻाल्हि कई, उनखे बि तमामु वॾी दवाई लॻी, छो त उहो हुयो ई मुस्लमान जेको आहे न, मुस्लमान सिर्फ़ु छो थींदो आहे, उनजो अक़ीदो इहो हूंदो आहे त माना हिन काइनात में अलाह बि न आहे। अहिड़ो माण्हू सुवाल पियो करे, चई इहो कहिड़ो तरीक़ो आहे? उन मौलवी साहिब खे तमामु हाई क्लास जी जेको आहे दवाई लॻी, जंहिंजा ॻाल्हि पियो करे। उन चयुसि त तुंहिंजे पीउ जे मथां लानत हुजे, तुंहिंजी माउ जे मथां लानत हुजे, तुंहिंजे पूरे ख़ानदान जे मथां लानत हुजे। इहो चई करे मौलवी साहिबु कुझु घटि वधि बि जेको आहे ॻाल्हाए इहो। मौलवी साहिब खे चई तोखे छा थियो आहे? मूंखे तूं गारियूं थो ॾे, मुंहिंजे मथां लानत करे थो, मुंहिंजे पीउ जे मथां, मुंहिंजी माउ जे मथां, मुंहिंजे घर वारनि जे मथां। मौलवी साहिबु चयो तूं पाण त इहा ॻाल्हि करे थो, का शइ पाण सां का शइ असरु न थींदी आहे। तुंहिंजो पीउ अलाए कहिड़ी जॻह ते वेठो आहे, तुंहिंजी माउ अलाए कहिड़ी जॻह ते वेठी आहे, तुंहिंजो ख़ानदान अलाए कहिड़ी जॻह ते वेठो आहे। मां त सिर्फ़ु लफ़्ज़नि सां अल्फाज़ इस्तेमालु कयां पियो। कहिड़ो तुंहिंजे पीउ खे जेको आहे मुंहं में वञी करे लानत लॻी आहे, कहिड़ी तुंहिंजी माउ खे जेको आहे वञी करे मुंहं में लानत लॻी आहे। मां त सिर्फ़ु अल्फाज़ पेश कया आहिनि न। ऐं तुंहिंजो पंहिंजो चवणु आहे क़ुर असरु नथो करे सघे त लानत असरु काॾां कंदी? तुंहिंजो पंहिंजो चवणु आहे त के जेको मौलवी साहिबु उन टाइम एट ए टाइम अहिड़नि ज़ालमनि खे उहो जवाबु ॾेई छॾींदा आहिनि। साईं खार लॻंदी न, कंहिं माण्हू खे गार ॾियो, उहो तव्हांखे ईअं सम्झी करे छॾे ॾींदो, बसि साईं मूंखे गार ॾिनो, इहे सिर्फ़ु अल्फाज़ हुया, इहे अल्फाज़नि जो मूंखे असरु न थियो। हालांकि साईं असरु अल्फाज़नि जो थींदो आहे। माण्हू छो विड़ी पवंदा आहिनि अॼुकल्ह? कंहिंखे जेको आहे न पीउ ते गार ॾिनी, इहा गार हक़ीक़त में असरु करे थी। इन जे करे त माण्हू जेको आहे हिक ॿिए में विड़ी था पवनि। अक्सर माण्हू विढ़ंदा छाजे का आहिनि? गार। मालूम थियो गार जो असरु थी सघे थो। हा साईं, गार जो असरु थी सघे थो। ऐं जंहिंखे अलाह ताला फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुव शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन, उन क़ुर जो असरु नथो थी सघे। पोइ जेको आहे उन पंहिंजे ज़बान खे जेको आहे न उन शख़्स लगाम ॾिनो ऐं पंहिंजी ज़िंदगी खे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी वांगुरु असां बणायूं। क़ुर सां जेको आहे असां तालुकात बणायूं। क़ुर सां असांजो साईं तालुक़ु हुजे। क़ुर सां जेको क़ुर जंहिं शइ जो हुकुम करे थो उन ते असां लबैक चवण वारा थी वञूं। अलाह ताला क़ुर हकीम जे अंदरि फरमाए न वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुव शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन। अलाह ताला फरमाए हे क़ुर मजीद जे अंदरि मोमिननि जे लाइ रहमत बि आहे ऐं शिफ़ा बि आहे। हा साईं, शिफ़ा रखियलु आहे क़ुर जे अंदरि। अलाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए 8 मरतबा, 8 या 7 मरतबा हदीसुनि जे अंदरि आयो आहे। अलाह जे नबी फरमायो पढ़ी करे कंहिं बीमार वारे मथां दम कंदा कयो, अलाह ताला उनखे इन क़ुर जी बरकत सां शिफ़ा जेको नसीब अदा फरमाईंदो। अलाह जे नबी फरमायो को सकरात में आहे, उनजे मथां सूरत यासीन पढ़ंदा कयो, साईं छा थींदो? उनजो रूह जेको आहे उहो आसानी सां उहो निकिरी वेंदो। ऐं इहो बिल्कुलु जेको आहे जंहिं जॻह ते सूरत यासीन पढ़ी थी वञे कंहिं सकरात वारे मथां, उन सां सकरात उहो आसान थी वेंदी आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सूरत तबारकल लज़ी सूरत मुल्क पढ़ंदा कयो। इन जे अंदरि छा आहे? अलाह जे नबी फरमायो क़बर जे अज़ाब खां महफ़ूज़ थी वेंदव। हा साईं, क़बर जे अज़ाब खां महफ़ूज़ थी वेंदव। 3 मरतबा कुल पढ़ण ते, सूरत इख़लास पढ़ण ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा फरमायो? अलाह ताला तव्हांखे पूरे क़ुर जे ख़तम जो सवाबु ॾींदो। सूरत यासीन खे पढ़ण सां 10 क़ुराननि जो ख़तमु। साईं, 4 कुलनि खे पढ़ण सां 10 क़ुराननि जो ख़तमु। मुस्लमान क़ुर सां तालुक़ु बणाइनि।